अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या हबीबल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या नबियल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या नूरल्लाह। दुरूद शरीफ जी फ़जीलत। फरमाने आखिरी नबी सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम, ए इंसानों, बेशक क़यामत जे ॾींहुं उन जी दहशतुनि ऐं हिसाब किताब खां जल्द निजात माणण वारो उहो शख़्स हूंदो जंहिं तव्हां मां मूं ते दुनिया में कसरत सां दुरूद पढ़िया हूंदा। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु ताला अला मुहम्मद सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम। असां दुनिया में छाजे करे आया आहियूं? दावत इस्लामी जे मकतबतुल मदीना जे शाया थियल तर्जुमे वारे क़ुर कंजुल ईमान व ख़ज़ान इरफ़ान सिफ़े 647 ते 18 पारे सूरह मोमिनून में आयत नंबर 115 में अल्लाह पाक जो इरशाद आहे। तर्जुमो कंजुल ईमान, पोइ छा तव्हां इहो सम्झो आहे त असां तव्हांखे बेकार पैदा कयो आहे ऐं तव्हांखे असांजी तरफ़ मोटणो न आहे? हज़रत अल्लामा मौलाना सैयद मोहम्मद नईमुद्दीन मुरादाबादी रहमतुल्लाह ताला अलैह हिन आयत शरीफ़ जे हवाले सां फ़रमाइनि था, ऐं छा तव्हांखे आख़िरत में सज़ा जे लाइ उथणो न आहे, बल्कि तव्हांखे इबादत जे लाइ पैदा कयोसीं त तव्हां ते इबादत लाज़िम करियूं ऐं आख़िरत में तव्हां असांजी तरफ़ मोटी अचो त तव्हांखे पंहिंजे अमलनि जो बदिलो यानी जज़ा ॾियूं। प्यारा इस्लाम भाइरो, असां सभिनी खे पंहिंजे हक़ीक़ी मक़सद जे हुसूल जे लाइ हर वक़्तु कोशिशि करणु घुरिजे। गुनाहनि खां बचणु ऐं सवाब जा कम कंदो रहणु घुरिजे। मदनी चैनल ॾिसंदा ॾेखारींदा रहो जो सुठियुनि नीयतुनि सां मदनी चैनल जा सिलसिला ॾिसणु ऐं ॿियनि खे ॾेखारण जी दावत ॾियण बि रिज़ाए रब्बुल अनाम ऐं जन्नत में वठी वञण वारो कमु आहे। मौत खे हर घड़ी यादि रखो। मौत घोट खे ॼञ ऐं कुंवार खे शादी जे घर मां बिस्तर राहत ऐं मुसरत तां हिकदमि खणी वठंदो आहे। मुंहिंजा आका आला हज़रत रहमतुल्लाह ताला अलैह जी नेकी जी दावत जो जज़्बो मरहबा पाण रहमतुल्लाह ताला अलैह नेकी जी दावत जो सवाब कमाइण जो मौक़ो हथ मां न वञणु ॾींदा हुआ। जीअं त आला हज़रत रहमतुल्लाह ताला अलैह जे ख़लीफ़े मलिकुल उलमा हज़रत अल्लामा मौलाना मुफ्ती ज़फ़रुद्दीन बिहारी रहमतुल्लाह ताला अलैह लिखनि था, हिकु शख़्स जंहिंखे नवाब साहब चयो वेंदो हो, मस्जिद में नमाज़ पढ़ण लाइ आयो ऐं बीठे बीठे बेपरवाही सां पंहिंजी लठ यानी हथ में रखण वारी लठ वॉकिंग स्टिक मस्जिद जे फ़र्श ते केराई, जंहिंजो आवाज़ु हाज़िरीन ॿुधो। आला हज़रत रहमतुल्लाह ताला अलैह नेकी दावत ॾींदे फ़रमायो, नवाब साहब, मस्जिद में ज़ोर सां क़दम रखी हलण बि मना आहे त पोइ लठ खे एतिरे ज़ोर सां उछलाइण? नवाब साहब मुंहिंजे साम्हूं वाइदो कयो त इंशा अल्लाह आईंदा ईअं न कंदुसि। अल्लाह पाक जी आला हज़रत रहमत हुजे ऐं उन जे सदके असांजी बेहिसाब बख़्शिश थिए। प्यारा प्यारा इस्लाम भाइरो, हर मुस्लमान जे लाइ ज़रूरी आहे त उहो मस्जिद जो एहतराम करे। मस्जिद में हलंदे वक़्तु पेरनि मां आवाज़ पैदा न थिए, उनजो ख़्यालु रखणु ज़रूरी आहे। ऐं लठ यानी वॉकिंग स्टिक, छटी, हथ जो पखो, चप्पल, बैग, थेलो वग़ैरह, थांव वग़ैरह का शइ ईअं न रखे जो आवाज़ पैदा थिए। जेकर मोबाइल फ़ोन आहे त मस्जिद में घंटी बंदि रखी वञे। अफ़सोस उनजो एहतियात घटि कयो वेंदो आहे। एसि ताईं जो मस्जिदुल हराम शरीफ़ में ऐं उहो बि ऐन खाना काबा जे तवाफ़ में माण्हुनि जी मोबाइल जूं घंटियूं बल्कि माज़अल्लाह म्यूज़िकल ट्यून्स वॼंदियूं रहंदियूं आहिनि। हालांकि म्यूज़िकल ट्यून त मस्जिद खां अलावा बि नाजाइज़ आहे। मस्जिद जे एहतराम जे ज़िमन में दावत इस्लामी जे मकतबतुल मदीना जे शाया थियल 1432 सिफ़नि ते मुश्तमिल किताब फैज़ान सुन्नत 1120 खां 1125 ते बयानु कयल मदनी गुल किथे किथे रदो बदल सां पेश कया पिया वञनि, उन्हनि खे क़बूल फ़रमाए पंहिंजे दिलि जे मदनी गुलदस्ते में सजाए वठो। नंबर 1, मरवी आहे त हिकु मस्जिद पंहिंजे रब जी बारगाह में शिकायत कई त माण्हू मूं में दुनिया जूं ॻाल्हियूं कनि था। फ़रिश्ता उनखे ईंदे मिलिया ऐं चवणु लॻा, असीं उन्हनि यानी मस्जिद में दुनिया जूं ॻाल्हियूं करण वारनि खे हलाक करण लाइ मोकिलिया विया आहियूं। नंबर 2, रिवायत कई वई आहे त जेकी माण्हू ग़ीबत कंदा आहिनि ऐं जेकी माण्हू मस्जिद में दुनिया जूं ॻाल्हियूं कंदा आहिनि, उन्हनि जे वात मां गंदी बदबू निकिरंदी आहे, जंहिंसां फ़रिश्ता अल्लाह पाक जी बारगाह में शिकायत कंदा आहिनि। सुबहान अल्लाह, जॾहिं मुबाह ऐं जाइज़ ॻाल्हि बग़ैर शरई ज़रूरत जे करण लाइ मस्जिद में वेहण जे करे ही आफ़तूं आहिनि त मस्जिद में हराम ऐं नाजाइज़ कमु करण जो छा हाल हूंदो। नंबर 3, दर्ज़ी खे इजाज़त न आहे जो मस्जिद में वेही कपिड़ा सिबे। हा,
जेकॾहिं ॿारनि खे रोकण ऐं मस्जिद जी हिफ़ाज़त जे लाइ वेठो त हर्ज न आहे। अहिड़ी तरह कातिब खे मस्जिद में उजरत ते किताबत करण जी इजाज़त न आहे। नंबर 4, मस्जिद जे अंदरि कंहिं क़िस्म जो गंद किचिरो हरगिज़ न उछलायो। शेख अब्दुल हक मुहद्दिस देहलवी रहमतुल्लाह ताला अलैह जज़्बुल क़ुलूब में नक़ल कनि था त मस्जिद में जेकॾहिं ख़स यानी मामूली कख या ज़रो बि उछलियो वञे त उन सां मस्जिद खे एतिरी तकलीफ़ पहुचंदी आहे जेतिरे क़दुरु तकलीफ़ इंसान खे पंहिंजे अख में कख यानी मामूली ज़रो पइजी वञण सां थींदी आहे। नंबर 5, मस्जिद जी दीवार, उन जी फ़र्श, तॾे या फरासी जे मथां ऐं उन जे हेठां थुकणु, नक साफ़ करणु, नक या कन मां गंद कढी लॻाइणु, मस्जिद जी फरासी या तॾे मां धाॻो या तीलो वग़ैरह कढणु सभु ममनू आहे। नंबर 6, ज़रूरत जे वक़्तु मस्जिद में पंहिंजे रुमाल वग़ैरह सां नक साफ़ करण में को हर्ज न आहे। नंबर 7, मस्जिद में बुहारी ॾियण में जेका मिटी दज़ वग़ैरह निकिरे उनखे अहिड़ी जाइ ते न उछलायो जिते बेअदबी थिए। जुतियूं लाहे मस्जिद में साण खणी वञणु चाहियो त मिटी वग़ैरह ॿाहिरि छंडे छॾियो। जेकॾहिं पेरनि जी तेरियुनि में मिटी जा ज़रा लॻल हुजनि त पंहिंजे रुमाल वग़ैरह सां उघी पोइ मस्जिद में दाख़िल थियो। मस्जिद में को गंद वग़ैरह जो ज़रो न किरे उन जो ख़्यालु रखे। नंबर 9, मस्जिद जे वज़ू खाने ते वज़ू करण खां पोइ पेर वज़ू खाने ते ई चङी तरह ख़ुश्क करे आला पेर खणी हलण सां मस्जिद जो फ़र्श गंदो ऐं फरासियूं मेरियूं ऐं ख़राब थी वेंदियूं आहिनि। हाणे मुंहिंजे आका आला हज़रत रहमतुल्लाह ताला अलैह जी मलफूज़ा शरीफ़ मां कुझु मस्जिद जा आदाब पेश कजनि था। नंबर 10, मस्जिद में डोड़ण या ज़ोर सां कदम रखणु जंहिंसां आवाज़ पैदा थिए मना आहे। नंबर 11, वज़ू करण खां पोइ वज़ूअ वारे उज़वनि मां हिकु बि कतरो पाणीअ जो मस्जिद जे फ़र्श ते न किरे। यादि रखो, वज़ू जे उज़वनि मां वज़ू जे पाणी जा कतरा मस्जिद जे फ़र्श ते किराइणु नाजाइज़ ऐं गुनाह आहे। नंबर 12, मस्जिद जे हिकु दर्जे खां ॿिए दर्जे में दाख़िल थियण वक़्तु मिसाल तौरु अङण में दाख़िल थियो तॾहिं बि ऐं अङण खां अंदरि हिसे में वञो तॾहिं बि साॼो पेर वधायो वञे। एसि ताईं जो जेकॾहिं सफ़ विछायल हुजे त उन ते बि साॼो पेर रखो ऐं जॾहिं उतां खां हटो तॾहिं बि साॼो पेर मस्जिद जे फ़र्श ते रखो। यानी ईंदे वेंदे हर विछायल सिफ़ ते पहिरियां साॼो पेर रखो। या ख़तीब जॾहिं मिंबर ते वञण जो इरादो करे त पहिरियां साॼो पेर रखे ऐं लहे त बि साॼो पेर हेठि रखे। नंबर 13, मस्जिद में जेकॾहिं निछ अचे त कोशिशि करियो आहिस्ते आवाज़ निकिरे। अहिड़ी तरह खंघि बि। सरकार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मस्जिद में ज़ोर सां निछ ॾियण वारे खे नापसंद फरमाईंदा हुया। अहिड़ी तरह ओघराईअ खे बि ज़ब्त करणु घुरिजे ऐं ईअं न करे सघे त वसआर आवाज़ खे दॿायो वञे। जेतोणीकि मस्जिद खां ॿाहिरि छो न हुजो, ख़ासि करे मजलिस में या कंहिं मुअज़्ज़म यानी बुज़ुर्ग जे साम्हूं बद तहज़ीबी आहे। हदीस में आहे, हिकु शख़्स दरबारे रिसालत सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम में ओघराई ॾिनी। पाण सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम इरशाद फरमायूं, असांखे पंहिंजी ओघराई खां परे रखो। जो दुनिया में जेकी घणे अरसे ताईं पेट भरींदा आहिनि उहे क़यामत जे ॾींहुं वधीक मुदत ताईं बुखायल रहंदा। ऐं ओबासी में आवाज़ किथे बि न करणु घुरिजे, जेतोणीकि मस्जिद खां ॿाहिरि अकेला हुजो, छो त हीउ शैतान जो टहक आहे। जॾहिं ओबासी अचे त जेतिरो थी सघे वात बंदि रखो। वात खोलण सां शैतान वात में थुक उछलाईंदो आहे। जेकॾहिं ईअं न रुकिजे त मथे ॾंदनि सां हेठिएं चप खे दॿाए छॾियो ऐं अहिड़ीअ तरह बि न रुकिजी सघे त जेतिरो थी सघे वात घटि खोलियो ऐं खाॿे हथ जो पोयों पासो वात ते रखे छॾियो, जीअं त ओबासी शैतान जी तरफ़ खां आहे ऐं अंबिया किराम अलैहिमुस्सलातु वस्सलाम उन खां महफ़ूज़ आहिनि। उन करे ओबासी अचे त हीअ तसवुरु करियो त अंबिया किराम अलैहिमुस्सलाम खे ओबासी न ईंदी हुई, इंशा अल्लाह जल्दी रुकिजी वेंदी। नंबर 14, मज़ाक मस्करी करणु ममनू आहे ऐं मस्जिद में सख़्तु नाजाइज़। नंबर 15, मस्जिद में खिलणु मना आहे जो क़ब्र में ऊंदाही जो सबबु आहे। मौक़े मुनासिबत जे मुताबिक़ तबस्सुम यानी मुरकण में हर्ज न आहे। नंबर 16, मस्जिद जे फ़र्श ते का शइ उछलाई न वञे बल्कि आहिस्ते रखी छॾिजे। गर्मी जे मौसम में माण्हू हथ जो विञिणो हणंदे हणंदे उछलाए छॾींदा आहिनि। मस्जिद में टोपी वग़ैरह चादर वग़ैरह बि न उछलायो ऐं चादर या रुमाल सां फ़र्श अहिड़ी तरह न छंडियो जो आवाज़ पैदा थिए। या काठी छटरी वग़ैरह रखणु वक़्तु परे खां उछलाईंदा आहिनि, उन जी मुमानियत आहे। मतिलबु त मस्जिद जो एतिराम हर मुसलमान ते फ़र्ज़ आहे। नंबर 17, मस्जिद में हदस यानी रीह ख़ारिज करणु मना आहे। ज़रूरत हुजे त जेकी एतिकाब में न आहिनि उहे ॿाहिरि हलिया वञनि
ऐं तंहिं करे मुअतकिफ़ खे घुरिजे त एतिकाफ़ जे ॾींहंनि में घटि खाए, पेट हल्को रखे जो क़ज़ाए हाजत जे वक़्त खां सवाइ कंहिं वक़्तु रीह ख़ारिज करण जी हाजत न थिए, छो त हू उन जे लाइ ॿाहिरि नथो वञी सघे। बाक़ी मस्जिद जे अहाते में मौजूदु बैतुल ख़िला में रीह ख़ारिज करण जे लाइ वञी सघे थो। नंबर 18, क़िबले जी तरफ़ पेर फैलाइण त हर जॻह ते मनो आहे, मस्जिद में कंहिं तरफ़ न फैलायो, जो ही दरबार जे आदाब जे ख़िलाफ़ आहे। हज़रत सरी सख्ती रहमतुल्लाह ताला अलैह मस्जिद में अकेला वेठा हुया, पेर फैलाए छॾियऊं, मस्जिद जी कुंड मां हातिफ़ आवाज़ ॾिनो, सरी बादशाहनि जे हुज़ूर में ईअं वेबो आहे, जल्दी पेर सोड़ा करे छॾियऊं ऐं अहिड़ा सोड़ा कयऊं जो इंतिकाल जे वक़्तु ई फैलिया। नंढनि ॿारनि खे बि प्यार करणु, खणणु, सुम्हारण वक़्तु एहतियात करियो जो उन्हनि जा पेर क़िबले जी तरफ़ न थियनि। पेशाब पायखानो कराइण महिल बि ज़रूरी आहे त उन जो रुख़ क़िबले जी तरफ़ न थिए। नंबर 19, इस्तेमालु थियल जुतियूं मस्जिद में पाए वञणु गुस्ताखी ऐं बेअदबी आहे। अल्हम्दुलिल्लाह दावत इस्लामी ते अल्लाह पाक ऐं उनजे प्यारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बेहद करम आहे। कई भेरा ॿुधण में ईंदो आहे त जन मरीज़नि खे लाइलाज करार ॾिनो वियो आहे, उनजो मदनी काफ़िलनि में सफ़र करे दुआऊं घुरण सबबि ख़ैर सां इलाज थी वियो। जीअं माड़ीपुर कराची सिंध जे कंहिं इस्लामी भाउ हिकु ईमान अफ़रोज़ वाक़ियो लिखी करे ॾिनो, जंहिंजो मज़मून कुझु ईअं हो। हाक्स बे कराची जो मुक़ीम इस्लामी भाउ जेको कैंसर जे मर्ज़ में मुब्तला हो, उन्हनि आशिकान रसूल जी दीनी तहरीक दावत इस्लामी जे मदनी काफ़िले में आशिकान रसूल सां गॾु सफ़र जी सआदत हासिल कई। सफ़र जे दौरान वीचारो काफ़ी ॾिनल ऐं मायूस हो। आशिकान रसूल हौसलो ॾींदा ऐं उन्हनि जे लाइ दुआऊं बि कंदा रहिया। हिकु ॾींहुं सुबुह जे वक़्तु वेठे वेठे ओचितो उन्हनि खे उल्टी आई ऐं हिकु गोश्त जी बूटी उन जी निड़ी मां निकिती। उल्टी खां पोइ उन्हनि खे काफ़ी सुकून मिली वियो। मदनी काफ़िले खां वापसी ते जॾहिं डॉक्टर खां रुजू कयईं ऐं ॿीहर टेस्ट कराया त तमामु घणी हैरत थी जो उन्हनि जो सरतान यानी कैंसर जो मर्ज़ ख़तमु थी चुको हो। मर्ज़ निसियां हो चाहे सरतान हो, कोई सी हो भला काफ़िले में चलो, दूर बीमारियां और परेशानियां हों बफज़ले खुदा मदीने काफ़िले में चलो। प्यारा इस्लाम भाइरो ॾिठो अवां, अल्लाह पाक मदनी काफ़िले जी बरकत सां कैंसर जे मरीज़ खे सेहत इनायत फरमाई। मदनी काफ़िले जी मुसाफ़िरनि जे बारे में 5 मदनी गुल क़बूल फरमायो। नंबर 1, अल्लाह ताला हक़ीक़त में शाफ़िल अमराज़ यानी बीमारियुनि खां शिफ़ा ॾियण वारो आहे। सभई ॼाणनि था त कॾहिं कॾहिं वॾा वॾा माहिर तबीब बहितर खां बहितर दवाऊं ॾींदा आहिनि, पर उर्दू चवणी मुताबिक़ मर्ज़ बढ़ता गया जूं जूं दवा की, मर्ज़ में मुसलसल इज़ाफ़ो थींदो आहे ऐं आख़िरकार मरीज़ साह ॾींदो आहे। तंहिं करे मदनी काफ़िले में कंहिं मरीज़ खे शिफ़ा न मिले त शैतान जे वसवसनि में न अचो। अहिड़नि मरीज़नि खे मदनी काफ़िलनि में सफ़र न करायो ऐं एतिकाफ़ में बि न विहारियो जंहिंसां ॿियनि खे कराहत अचे या ईज़ा पहुचे। हिकु भेरे दावत इस्लामी जे आलमी मदनी मरकज़ फैज़ान मदीना कराची में हिकु कैंसर जो मरीज़ मोतकिफ़ थियो। हिते हज़ारे मोतकिफ़ीन हूंदा आहिनि, हल्का बणाया वेंदा आहिनि। हिकु हल्के में उहो बि शामिलु कयो वियो। इस्लामी ॿाहिरि जॾहिं सहरी इफ़्तारी कंदा हुआ त हू उन्हनि सां गॾु वेही रहंदो। वात या गले जे कैंसर हुजण सबबि वीचारो खाई न सघंदो हो। बेशक उहो ग़रीब रहम जे क़ाबिल हो, पर हर शख़्स ही सम्झी सघे थो त उन जे हल्के वारनि मोतकिफ़ीन खे उन मरीज़ सां केॾी न कोफ़्त यानी तकलीफ़ थींदी हूंदी। वाक़ई जेकॾहिं को खाइण खां माज़ूर मरीज़ जॾहिं वेठे वेठे कंहिं गिरह खे ताड़े त उन खाइण वारे सां जेको कुझु गुज़रंदो उहो हर बाशऊर सम्झी सघे थो। कुझु मरीज़नि जा ज़ख़्म ख़राब थी चुका हूंदा आहिनि, उन मां पूएं वहंदी ऐं बदबू ईंदी आहे। जेतोणीकि उहो हर तरह जे हमदर्दी जे लाइक़ु ऐं क़ाबिल रहम आहे, पर उन जो मर्ज़ ॿियनि जे लाइ तकलीफ़ वारो हूंदो आहे। उन्हीअ करे उन्हनि खे एतिकाफ़ में मदनी काफ़िले में सफ़र न करणु घुरिजे। उन हालत में मस्जिद में दाख़िल थियण बि शरअन हराम आहे, जो बदबू सां आम मुस्लमान ऐं फ़रिश्तनि खे बि ईज़ा थींदो आहे। अहिड़ो माण्हू जंहिंजे वात मां गिग वहंदी हुजे, जंहिं यूरिन बैग या स्टूल बैग लॻाई हुजे ऐं जुज़ामी यानी कोड़ वारो वग़ैरह बि मदनी काफ़िले में सफ़र ऐं एतिकाफ़ न करे। मुंहिंजा अकाल हज़रत इमाम अहमद रज़ा ख़ान अलैहि रहमतुर्रहमान फतावा रज़विया में नक़ल कनि था त हिकु कोड़ वारी औरत काबे शरीफ़ जो तवाफ़ करे रही हुई। अमीरुल मोमिनीन हज़रत फ़ारूक़ आज़म रज़ी अल्लाह ताला ने उनखे फ़रमायो, ए अल्लाह पाक जी बानी, माण्हुनि खे ईज़ा न ॾे, सुठो आहे त तूं पंहिंजे घर में वेठी रही। पोइ उहा घरां न निकिती। अहिड़ा नफ़सियाती मरीज़ या आसेब ज़दा बि मदनी काफ़िले में ऐं मस्जिद खां परे रखिया वञनि।
जेकी दौरो पवण जी सूरत में बेहोश थी वेंदा आहिनि या रड़ियूं कंदा या हथ वग़ैरह हलाईंदा आहिनि ऐं मस्जिद जी बेअदबी ऐं ॿियनि जे लाइ परेशानी जो सबबु बणजनि था। उन्हनि मरीज़नि खे एतिकाफ़ में विहारणु या मदनी काफ़िलनि में सफ़र कराइण बदिरां उन्हनि जा नुमाइंदा सफ़र कनि या एतिकाफ़ करे उन्हनि जे लाइ दुआ कनि। हीअ बि थी सघे थो त अहिड़ो मरीज़ या उन जा घर वारा हिकु इस्लामी भाउ या तौफ़ीक़ आहे जेतिरनि इस्लामी भाइरनि जो ॾेई सघनि एतिरनि जो ख़र्चु ॾेई 3 ॾींहं 30 ॾींहं 12 महीननि या 25 महीननि जे मदनी काफ़िले में सफ़र जी नियत सां सफ़र करायो। मरीज़ जो नुमाइंदो दुआऊं घुरंदो रहे। अल्लाह गफ़ूर रहीम पंहिंजी रहमत सां शिफ़ा ॾींदो। पर यादि रहे रक़म सिर्फ़ु दावत इस्लामी जी तरफ़ां मुक़ररु कयल काफ़िले ज़िम्मेदार खे जमा कराई वञे जो उहे पंहिंजी तरकीब सां सफ़र कराईंदा। अवां कंहिंखे रक़म ॾिनी ज़रूरी न आहे त उहो सफ़र करे या मुमकिन आहे अधु मां सफ़र तां मोटी अचे। यादि रहे मरीज़ जी अजाई दिलि आज़ारी न थियणु घुरिजे। उन जी इयादत कई वञे, उन सां मेल मिलाप रखियो वञे। बल्कि जिते मदनी काफ़िलो मस्जिद बदिरां मस्जिद जे कंहिं घर वग़ैरह रुके थो ऐं मदनी काफ़िले वारा मुतफ़िक़ तौरु कंहिं कराहत वारे मरीज़ खे पाण सां रखणु चाहिनि त हर्ज न आहे। पर उन में उहो ॾिठो वञे त ॿाहिरि खां ईंदड़ आम इस्लामी भाइरनि जे अचण सां कीॿाइण या ईज़ा पहुचण जो अंदेशो न हुजे। प्यारा प्यारा इस्लामी भाइरो, कैंसर हिकु मोहलिक यानी मौतमार बीमारी आहे। हीअ बीमारी डॉक्टरनि वटि लाइलाज सम्झी वञे थी पर हक़ीक़त में ईअं न आहे। जीअं मुस्लिम शरीफ़ जी हदीस में आहे अल्लाह पाक जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान सेहत निशान आहे हर बीमारी जी दवा आहे। जॾहिं दवा बीमारी ते पहुची वेंदी आहे त अल्लाह पाक जे हुकुम सां मरीज़ सुठो थी वेंदो आहे। यकीनन पोड़ाए पई मौत खां सवाइ हर बीमारी जो इलाज आहे। हा, हीअ हिकु अलॻि ॻाल्हि आहे त कई बीमारियुनि जो इलाज अतिबा यानी डॉक्टरनि अञा ताईं ॻोल्हे न सघिया आहिनि। तंहिं करे उहो चवणु बदिरां त फलां मर्ज़ जो इलाज न आहे, बदिरां हीअ आहे त हीअं चयो वञे त असां वटि उन बीमारी जो इलाज न आहे या डॉक्टर्स अञा ताईं उन मर्ज़ जो इलाज न ॻोल्हे सघिया आहिनि। बहरहाल रब्बे ज़ुल जलाल चाहे त दवा शिफ़ा जो ज़रियो बणिजे, न त मुमकिन आहे त उहा ई दवा मौत जो पैगाम खणी अचे। ऐं उहो बि ॾिठो वियो आहे त माहिर डॉक्टर जे तरफ़ां मिलण वारी सही दवा जे बावजूदु कंहिं मरीज़ खे मनफ़ी असर रिएक्शन थी वेंदो आहे ऐं वधीक बीमारी या माज़ूर थी वेंदो या दम टोड़े छॾींदो आहे। पर पोइ कुझु माण्हुनि जी जहालत जे करे वीचारे डॉक्टर जी शामत अची वेंदी आहे। हालांकि हीअ ॻाल्हि अक़ल खां काफ़ी परे आहे त को डॉक्टर कंहिं मरीज़ खे ज़ाहिरी नुक़सानु पहुचाए या मारे छॾे। ज़ाहिर आहे उहो ईअं कंदो त उनजी पंहिंजी बदनामी थींदी ऐं माण्हू उन वटि इलाजु कराइण खां पासो कंदा। हा, दीनी तअसुब ऐं इस्लाम दुश्मनी ॿी शइ आहे। उन्हीअ अंदेशे जे करे मशहूरु आलिमनि ऐं दीनी पेशवाउनि खे गैर मुस्लिमनि खां इलाजु न कराइण में आफ़ियत आहे त मतां ईअं न थिए जो को शदीद जानी नुक़सानु पहुची वञे। आम मुस्लमाननि खे गैर मुस्लिम डॉक्टरनि खां अहिड़ी तरह जी बीमारी में इलाजु कराइण जी इजाज़त आहे जंहिंमें गैर मुस्लिम तबीब जी बदख्वाही यानी बुरो चाहिणु हली न सघे। तो मिठा मिठा इस्लामी भाइरो, आला हज़रत रहमतुल्लाह ताला अलैह फरमाइनि था इमाम मारज़ी बीमार थिया त हिकु यहूदी मुआलिज यानी तबीब जो इलाज करे रहियो हो। चङा भला थी वेंदा हुया पर वरी मर्ज़ मोटींदो हुयो। केतिरा ई भेरा ईअं थियो। आख़िर उनखे अकेलाई में सॾु करे पुछा कई। उन चयो जेकॾहिं अव्हां सच पुछो था त असांजे वेझो उन खां वॾो को सवाब जो कमु न आहे जो अव्हां जहिड़े इमाम खे मुस्लमाननि खां ज़ाया कयां। इमाम रहमतुल्लाह ताला अलैह उनखे दफ़ा परे कयो। अल्लाह ताला खेनि शिफ़ा बख़्शी। पोइ इमाम तिब ॾांहुं तवजो फरमाई ऐं उन बाबति किताब लिखिया ऐं शागिर्दनि खे माहिर तबीब करे छॾियो ऐं मुस्लमाननि खे मना फरमाई त काफ़िर तबीब सां कॾहिं इलाज न कराइनि। हज़रत मुफ्ती अहमद यार ख़ान नईमी रहमतुल्लाह ताला अलैह मज़कूरा हदीस शरीफ़ जे हवाले सां मिरात शरह मिशकात जिल्द 3 सिफ़े 214 ते साहिब मिरकात रहमतुल्लाह ताला अलैह जे हवाले सां नक़ल फरमाइनि था जॾहिं अल्लाह पाक कंहिं बीमार जी शिफ़ा नाहे चाहींदो त दवा ऐं मर्ज़ जे विच में हिकु फ़रिश्ते जी ज़रिए ओट करे छॾींदो आहे जंहिंजे करे दवा मर्ज़ ते वाक़िअ यानी लागू नाहे थींदी। जॾहिं शिफ़ा जो इरादो हूंदो आहे त उहो पर्दो हटायो वेंदो आहे जंहिंसां दवा मर्ज़ ते वाक़िअ यानी लागू थींदी आहे ऐं शिफ़ा मिली वेंदी आहे। हिकु इस्लामी भाउ अमीर अहले सुन्नत खे ॿुधायो त मुंहिंजे मामे खे पेट जो कैंसर थी वियो। इलाजु जारी हुयो। हिकु भेरे इस्पताल में उन्हनि खे कंहिं हिकु पर्चो ॾिनो जंहिंमें कुझु अहिड़ो मज़मून हो जो हिकु कैंसर जे मरीज़ खे डॉक्टरनि लाइलाज करार ॾेई छॾियो।
वीचारो सख़्तु अज़ियत में हो ऐं ज़िंदगी खां मायूस हो। अहिड़ी हालत में कंहिं उनखे क़ुर शरीफ़ जूं मुख़्तलिफ़ सूरतुनि मां कुझु मुंतख़ब आयतूं पढ़ण जे लाइ ॾिनियूं जेकी अॻिते अची रहियूं आहिनि। उन्हनि ख़ुलूस दिलि सां उनजी रोज़ानो तिलावत शुरू करे छॾी। अल्लाह पाक जे फज़ल ऐं करम सां उनजी सिहत बहाल थियणु लॻी ऐं कुझु साल रोज़ानो पढ़ण जी बरकत सां कैंसर जी बीमारी ख़तमु थी वई ऐं हू बिल्कुलु सिहतमंद थी विया। मामे बि पर्ची में ॾिनल हिदायत जे मुताबिक़ तिलावत शुरू करे ॾिनी। अल्हम्दुलिल्लाह बयान ॾियणु वक़्तु हैरत अंगेज़ तौर ते मामे जी सिहत बहाल थियणु लॻी आहे। उन्हनि अल्लाह पाक जो शुक्र अदा कयो ऐं मुसलमाननि खे फ़ाइदो पहुचाइण जी नीयत सां मुफ़्त विराइण जी नीयत सां ख़ूबसूरत कार्ड जी सूरत में उन पर्ची जूं 2000 कापियूं छपरायूं। जेकॾहिं को मरीज़ इबादत ते क़ुवत हासिल करण जी नीयत सां पकी अक़ीदत सां उन्हनि आयतुनि जी तिलावत कंदो इंशा अल्लाह मायूस न थींदो मुद्दत ता शिफ़ा हासिल थियण ताईं। अव्वल ऐं आख़िर 3 भेरा दुरूद शरीफ़ गॾु रोज़ानो 1 भेरो ही आयतूं पढ़े। ही आयतूं किताब मस्जिद जो एहतराम में लिखियल आहिनि। प्यारा इस्लाम भाइरो, बेशक आलिम जी सोहबत में आख़िरत जे नफ़े जे बारे में मदनी गुल मिलंदा रहनि था। हुज़ूर मुफ्ती आज़म पाकिस्तान रहमतुल्लाह ताला अलैह बि आलिम बाअमल हुया। संदन आदत करीमा हुई त जॾहिं कंहिंखे सुन्नत तरक कंदे ॾिसंदा हुया त उनजी इस्लाह फरमाईंदा हुया। पाण रहमतुल्लाह ताला जो हिकु शागिर्द रशीद बयानु करे थो त 1373 हिजरी जो वाक़ियो आहे त हिकु ॾींहुं दर्स हदीस जे दौरान जॾहिं मुस्लिम शरीफ़ जो दर्स शुरू थियो, हिकु शख़्स दारुल हदीस में शागिर्दनि जे लाइ चांहि खणी आयो। दर्स ख़तमु थियण ते शेखुल हदीस मौलाना सरदार अहमद साहिब रहमतुल्लाह ताला अलैह जे इशारे ते चांहि तक़सीम थियणु लॻी। जॾहिं मूं नाचीज़ जो वारो आयो त मूं साॼे हथ में कप पकड़ियो, सासर यानी प्लेट में चांहि विझी ऐं खाॿे हथ सां सासर वात जे वेझो कई। हज़रत मुहद्दिस आज़म पाकिस्तान जो आवाज़ दारुल हदीस में गूंजियो, मौलाना अवां खाॿे हथ सां पी रहिया आहियो। मूं कप हेठि रखे साॼे हथ सां प्लेट पकड़ी ऐं पोइ पीअणु लॻुसि। जॾहिं ॿीहर कप मां प्लेट में विझणु लॻुसि त वरी आवाज़ु आयो, मौलाना अवां खाॿे हथ सां विझी रहिया आहियो। त मूं प्लेट रखे छॾी, साॼे हथ में कप वठी पीअणु लॻुसि त हज़रत मुहद्दिस आज़म रहमतुल्लाह ताला अलैह तबस्सुम फरमायो ऐं ज़बान मुबारक मां उहे अल्फाज़ फरमाया, तय्यब तय्यब, हाणे ठीकु आहे, हाणे अकेलाई में वेठे। जॾहिं उहो वाक़ियो यादि ईंदो आहे ऐं तय्यब तय्यब जी लफ़्ज़नि जी गूंज कननि में ईंदी आहे ऐं अखियुनि मां ॻोढ़ा वही पवंदा आहिनि। प्यारा प्यारा इस्लामी भाइरो, इन हिकायत मां हज़रत मुहद्दिस आज़म पाकिस्तान जी सुन्नत सां मोहब्बत जो अंदाज़ो बख़ूबी लॻाए सघिजे थो। काश असां सभु बि नेकी दावा जो इहो ई अंदाज़ इख़्तियार कंदे ख़ूब सुन्नतुनि जी धूम मचाईंदा रहूं। बयानु कयल हिकायत में खाॿे हथ सां चांहि पीअण जी मन जो तज़किरो आहे ऐं हदीस शरीफ़ में खाॿे हथ सां पीअण खाइण जी मन आहे। जीअं दावत इस्लामी जे मकतबतुल मदीना जी छापियल 1432 सिफ़नि ते मुश्तमिल किताब फैज़ान सुन्नत जिल्द अव्वल सिफ़े नंबर 227 ते आहे। हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु खां रिवायत आहे त ताजदार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, तव्हां मां हर हिकु साॼे हथ सां खाए ऐं साॼे हथ सां पीए ऐं साॼे हथ सां वठे ऐं साॼे हथ सां ॾिए, छो त शैतान खाॿे हथ सां खाईंदो, खाॿे हथ सां पीअंदो, खाॿे हथ सां ॾींदो ऐं खाॿे हथ सां वठंदो आहे। प्यारा इस्लाम वारो अफ़सोस, अॼुकल्ह असां दुनिया जे चकरनि में एतिरे क़दुरु घिरी चुका आहियूं जो महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे प्यारनि सुन्नतुनि ना असांजो ध्यानु ई नथो रहे। यादि रखो, हदीस मुबारक में आहे, शैतान इंसान जे बदन में रत जीअं गर्दिश कंदो आहे। ज़ाहिर आहे त हू असांखे सुन्नतुनि ॾांहुं किथे वञणु ॾींदो। शैतान पोयां लॻल रहंदो आहे, जेतोणीकि असां साॼे हथ सां ई खाईंदा पीअंदा आहियूं, पर पोइ बि खाॿे हथ सां कुझु दाणा खाई वठंदा आहियूं। खाइण वक़्तु जीअं त साॼो हथु भरियलु हूंदो आहे, तंहिं करे घणा माण्हू पाणी खाॿे हथ सां ई पी वठंदा आहिनि। चांहि पीअण वक़्तु कोप साॼे हथ में ऐं सासर खाॿे हथ में खणी चांहि पी वठंदा आहिनि। कंहिंखे पाणी पीआरण वक़्तु जग साॼे हथ में हूंदो आहे, जॾहिं त गिलास खाॿे हथ में ऐं खाॿे हथ सां गिलास ॿिनि ॾांहुं वधाईंदा आहिनि। हयात मुहद्दिस आज़म सिफ़े 374 ते आहे। मुहद्दिस आज़म पाकिस्तान हज़रत मौलाना मोहम्मद सरदार अहमद कादरी चिश्ती रहमतुल्लाह ताला अलैह फरमाइनि था त वठण ऐं ॾियण में साॼे हथ खे इस्तेमालु करियो। उहा आदत अहिड़ी पकी थी वञे जो सुभाणे क़यामत में आमाल नामो पेश थिए त उन आदत मुताबिक़ साॼो हथु अॻिते वधे, तॾहिं त कमु बणिजी वेंदो।
या इलाही नाम आमाल जब खुलने लगे, ऐब पोशे खल के सत्तारे खता का साथ हो। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु ताला अला मुहम्मद।